सी पंहिंजे तरह सां उन्हनि बाक़ी असां पंहिंजो सभु इन्वेस्टमेंट कई पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र खे अॻिते वधायोसीं को डॉक्टर थियो को इंजीनियर थियो त मुंहिंजे मिज़ाज में शुरू खां वठी ख़ुददारी ऐं जबर खे न क़बूल करण जी हिकिड़ी फितरत में मुंहिंजे अंदरि में शामिल आहे लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़ण वियासीं त उते हिकिड़ो NSSO हिकिड़ो मार्शल जे ज़माने जो हिकिड़ो वॾो हुंडा राज ठहियल हो मुंहिंजो नंढपण मूंखे शौक़ु हो मैथमेटिक में ॾाढो होशियारु हुउसि त मुंहिंजो शौक़ु आहे इंजीनियर थियां त उन वांगुरु इंजीनियर थी करे हिनखे कुझु वेठो हुजां वालदेन जो शौक़ु हो न डॉक्टर थियो ज़ोरी डॉक्टरी में मोकिलियो डॉक्टर थी वियासीं डॉक्टरी नसीब में कान हुई त NSSO उन ज़माने में हुई जंहिंजो कमु इहो हो त शागिर्दनि खे मारे कुटे अगवा करे कमरनि ते कब्ज़ा